मदीने वारे साईं फरमायो त जे माण्हू पंहिंजे घर मंझां वुज़ू कयो पाक थी ऐं निकतो आ मस्जिद शरीफ ॾे हले थो त वञी निमाज़ जमायत सां पढ़ा पोइ इत्मीनान सां अचे पियो। ऐं मदीने वारे साईं हिकिड़ी दुआ सेखारी आ, उहा दुआ पढ़ंदो थो अचे अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि साइलीन अलैक व बिहक़्क़ि ममशाय हाज़ा फ़इन्नी लम अख़रुज अशरन वला बतरन वला रियाअन वला सुमअतन व ख़रजतु इत्तिक़ाअ सुख़्तिका वब्तिग़ाअ मर्दातिका इला आख़िर दुआ। या दुआ मदीने वारे साईं सेखारी त इहा दुआ पढ़ंदा अचो रब करीम तव्हां ॾे निगाहे रहमत फरमाए थो, रब तव्हां ॾे निहारे थो। न चई सुभान अल्लाह, छा थो थिए? अल्लाह तव्हां ॾे निगाहे रहमत फरमाए थो। जेसी नमाज पढ़ी तव्हां घर मोटी नथा पहुचो तेसी ताईं 70,000 मलाइक तव्हांजे रहमत ऐं मग़फ़िरत जी तव्हांजे लाइ दुआ घुरी रहिया आहिनि। मां सम्झां थो मूं पंहिंजे कंहिं किताब में इहा दुआ लिखी आहे। कहिड़े किताब में आहे? घर ऐं घर वारा में इहा दुआ मौजूद अथव। मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त इहा दुआ यादि कयो। जे तव्हां चओ था तव्हां ॾे रब पंहिंजी निगाहे करम फरमाए, हा असांजो त ईमान आहे जॾहिं मुर्शिद केरे निगाहे करम करे त बेड़ा ई पार। हा जेको अल्लाह जो हिकिड़ो बानू आहे, ख़ुदा जो हिकिड़ो बानू आहे, उहो बाने जी निगाह में जेकॾहिं एतिरो पावर थी सघे थो त ख़ालिक़ अकबर जे हिते निगाहे करम फरमाए।